हिकिड़ो हो कांव ऐं ॿी हुई झिरकी। हिकिड़े ॾींहुं कांव जे दिलि में अची ख़्यालु वेठो त ही झिरकी आहे जेका माण्हुनि जे घरनि में आख़िरा ठाहे वेठी आहे। त बि हिन खे को बि अलफ़ बे कोन थो चवे ऐं हेॾां आऊं आहियां जो कंहिंखे ॾिठे बि कोन थो वणां ऐं झिरकी खे केरु बि कुझु कोन थो चवे जेका माण्हुनि जे घरनि में घर ठाहे वेठी आहे। सोचांई त हाणे मुंहिंजूं ऐं झिरकी जूं ख़बरूं आहिनि, या झिरकी मुंहिंजे पेट में हूंदी या आऊं झिरकी जे पेट में हूंदुसि। इहो ख़्यालु करे कांव ताड़ रखी वेही रहियो। थोरे ई टाइम में झिरकी ॿाहिरां भड़को खाई भरिसां अची किथे वेठी। उते वॼ वठी ॿ चार टिपकियूं ॾेई कांव रिड़ी वञी झिरकी जो पासो वरितो ऐं पंहिंजे मुंहं थी चवणु लॻो त माई झिरकी तूं चोगे ॾाढी तिखी आहीं। अॼु पाण खणी शर्त था रखूं, इहो कणिक जो छॼु आहे जेको घर धाणी सुकाइण लाइ उस में रखियो आहे। उहो जे अॼु तूं खाई वें त मञणु मुराद आहे, सम्झ त मूं हारायो ऐं तो खटियो, ऐं पोइ जे वणई त मूंखे बि तूं सॼो खाई वञजां। ऐं पर जे तूं इहो छॼु न खाई सघे ऐं आऊं खटे वयुसि त तूं हाराए वेंदे ऐं पोइ आऊं तोखे बि खाए सघां थो। इहो शर्त जेकॾहिं वणई त रखूं। माई झिरकी चयो, हाओ भले शर्त क़बूल आहे। बसि पोइ ईअं वेठे वेठे ई झिरकी कांव जे ॻाल्हि में अची वई ऐं खणी हावकार कयईं। उन ई घड़ी भड़को ॾेई वञी छॼ ते वेठी ऐं झिरकी चुगण लॻी। पर झिरकी वीचारी जो छा चुगण, गुजी केॾड़ी हुअसि। तकड़ तकड़ में ॿ चार चूंबूं त भरियल छॼ मां हयाईं, पर ढापजी पई। मुंहुं वाराए उते ई पासो करे वेही रही। तंहिं ते कांव अॻभुरो थी वधी चयसि, माई झिरकी बस कुझु त मिड़ई कोशिशि कर। झिरकी वीचारी वरी बि मुड़सी करे ॿ टे चूंबूं कढियूं, पर छॼ में केतिरो खाए। झिरकी जो गुजी बि नंढड़ी, सो थकिजी पई ऐं बिना आफरजी पई। वरी बि कांव संदसि खेसि भड़कायो ऐं झिरकी ॿ टे चूंब हया, पर नेठि झिरकी तोबा ताइब थी ऐं छॼ खां उथी वञी परियां ॻिची लाड़े वेही रही। उते कांव बि पुछ लोड़ींदो मुंहुं मोड़ींदो वञी झिरकी जे वेझो वठो। चईं, झिरकी माई तो शर्त हारायो ई आहीं ऐं मूं खटियो आहे, हाणे आऊं तोखे खाईंदुसि। झिरकी वीचारी जो मौत अखियुनि सां ॾिठो, सो माॻे ई साह सुकी वियसि ऐं उते ई मन में सोचण लॻी त कहिड़ो चकर ठाहियां, कहिड़ी ॻाल्हि करियां जो कांव खां बचां। कांव खे चयईं, खाई त मूंखे भले खा, पर पहिरीं पंहिंजी इहा गंद भरियल चूंब धोई अच, छो त आऊं खाइण में पोइ तोखे घणो मज़ो ॾींदुसि। झिरकी जी इहा ॻाल्हि कांव खे बि लॻी ऐं कांव ॿियो ख़ुशी में सोचींदो उॾरी वियो चूंब धोअण लाइ त चूंब धोई अची झिरकी खे खाईंदुसि। झटि में वञी दरिया वटि पहुतो जेको भरिसां ई वेही रहियो। चईं, दरियाड़े दरिया मूंखे पाणी ॾे त पाणी सां चूंब धोआं ऐं पोइ इन ई धोतल चूंब सां वञी झिरकी खे खावां। दरिया चयो, तोखे पाणी त ॾियां, पर पाणी वठंदे छा में? ही में बीठी अथई, तंहिंखां वञी सिंग वठी आ त उन में तोखे पाणी ॾियां, पोइ तूं चूंब धोई भली वञी झिरकी खाओ। इहा ॻाल्हि ॿुधी कांव वञी मेंह वटि पहुतो ऐं मेंह खे चयईं, मेंहड़ी में मूंखे सिंग ॾे, सिंग दरिया खे ॾींदुसि ऐं दरिया खां पाणी वठी ऐं चूंब धोई झिरकी खे खाईंदुसि। मेंह चयसि, सिंग त तोखे ॾियां, पर पहिरें गांइ खां गाह आणे ॾे त मां गाह खाई ढो करियां, पोइ तोखे सिंग ॾियां। तूं सिंग खणी दरिया खे ॾे ऐं दरिया तोखे पाणी ॾे ऐं पोइ चूंब धोई वञी झिरकी खे खा। तंहिं ते कांव उॾामी वञी गांइ वटि पहुतो ऐं गांइ खे चयईं त गाह गाह मूंखे गाह ॾे, मेंह खे ॾियां, मेंह सिंग ॾे, दरिया खे ॾियां ऐं दरिया खां पाणी वठी चूंब धोई झिरकी खे खायां। गांइ जवाबु ॾिनसि त पहिरियां मूंखे लोहार खां ॾाटो आणे ॾे त ॾाटे सां गाह लुणी तोखे ॾियां, पोइ गाह खणी मेंह खे ॾे ऐं पोइ सिंग वठी बि दरिया खे ॾे ऐं पाणी पी चूंब धोई पोइ झिरकी खे खाई वठि। इहो ॿुधी कांव बि वञी लोहार वटि पहुतो ऐं लोहार खे चयईं, लोहार मूंखे ॾाटो ॾे। सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त ॾाटो गाहि खे ॾींदसि ऐं गाह वठी मेंह खे ॾींदसि, सिंग में पाणी दरिया जो भरे पोइ चूंब धोई झिरकी खे खाईंदसि। लोहार चयो, ॾाटो त तोखे आऊं वाह जो ठाहे ॾियां, पर मूं वटि भठी थधी थी पई आहे, सो तूं किथां टांडो खणी अच त आऊं भठी ॿारे तोखे ॾाटो ठपे ठाहे ॾियां, पोइ तूं खणी वञी गांइ खे ॾे ऐं तोखे गाह मिलंदो, मेंह खे ॾेई सिंग वठी दरिया मां पाणी खणी पंहिंजो चूंब धोई वञी झिरकी खे खा।
तंहिं ते कांव वरी वठी उॾामंदो वञी ॾिसे त हिकिड़ी पोड़ी माई आहे जेका हेठि पधर ते ई अङण में बाहिड़ी ॿारियो वेठी आहे ऐं दाल पई रधे। पोइ त बसि हू बि वञी गोलाटी ॾेई हेठि लही वञी पोड़ी जे पासो वठी पर भरो वञी वेही रहियो ऐं दिलि जले पोड़ी खे चयाईं त पोड़ी अहिड़ी पोड़ी मूंखे टांडो ॾे ऐं लोहार खे ॾियां ॾांटो ठपरायां गांइ खे ॾियां गाह वठी मेंह खे ॾियां सिंग मां खणां ऐं दरिया मां पाणी भरियां चूं ॿुधोयां ऐं पोइ झिरकी खे खावां। पोड़ी चयसि टांडो त तोखे ॾियां पर खणंदे छा में? कांव खे भला झिरकी खाइण जो ॾाढो शौक़ु खयो बीठो हो। सो चांहि त पोड़ी तूं उनजो ख़्यालु न कर, तूं टांडो खणी मुंहिंजे खंभनि जे विच में रख ऐं मुंहिंजी पुठी ते रख। लोहार जो ॾखण पंधु कोन्हे, भड़काई ॿ टे ॾींदसि ऐं उते वञी पहुचंदुसि। पोड़ी बि ॿियो को ख़्यालु कोन कयो ऐं चुपड़ी करे बिसांगी काठी में टांडो फासाए टांडड़ो खणी कांव जे खंभनि जे विच में संदसि पुठी ते रखी छॾियईं ऐं कांव वठी भड़को ॾेई उॾामण लॻो। पर छा कांव लॻे छा वरी कांव जा खंभ ऐं छा वरी टांडो। अञा भड़को खाई मथे वियो ई मस ऐं सऊं ई कोन थियो त बबट मची वियो ऐं कांव जे उॾामण सां बाहि खेसि वराए वियो। कांव ग़रीब माॻे हाई में अची वियो ऐं केॾांहुं वञे, सो एतिरे में हेॾां होॾां उॾामण लॻो। नेठि हेठि साॻी दरिया ते नज़र पियसि जो भरिसां ई वेही रहियो हो। पोइ त बसि छूह मां ॿ टे खंभड़ाटियूं हणी धू वञी पाणी में फिटो कयईं पंहिंजो पाण खे। मरंदे मरंदे माण्हू छा करे, कांव वीचारो ॿियो को चारो न ॾिसी नेठि दरिया में टिपो ॾिनो। ख़ैर पाणी में पवण सां बाहि त विसामी वियसि ऐं सड़न खां त बची वियो। पर हाणे ग़रीब कांव माॻे ॿुॾण लॻो। बाहि मां निकिरी अची पाणी में पियो। दरिया में हू सावणी जो सो बि गोता बि चङा खाया सां आयसि ऐं बिन्हे ॿुॾण ते हो। तेतिरे में परियां हिकिड़े मीर बर वञी जी नज़र पियसि, जंहिं वञी पंहिंजे कोशिश सां उन खे सुकायो ऐं बाहि पाणी मां कढी हिक हंधि ते रहम अची वियसि। सो खणी कांव खे सुकायई ऐं पंहिंजो जेका ॿेड़ी हुई सा अॻियां उनजे मथां विहारे छॾियईंसि ऐं खंभनि सड़ियल खंभनि सां कांव पुसियल कांव जहिड़ो हो तहिड़ो भोंदो बणिजी उते ई वेही रहियो, न चुरी सघे न पुरी सघे। ऐं झिरकी जी जेका दिलि में जेका खाइण जी शौक़ु हुअसि उहा कॾो को हुनजे दिलि तां लही वई। नेठि जॾहिं थोरो तिड़को लॻसि ऐं कुझु फ़िकराणी जहिड़ो हलण फिरण उॾामण जहिड़ो थियो, तॾहिं हेॾे होॾे हलण जहिड़ो थियो तॾहिं सिर खंभ निकिरण लाइ खेसि ॾाढा के ॾींहं ॾिसणा पिया। वरी बि शाबाश हुजे हुन वीचारे मीर बर खे जंहिंजा हथ नसीब थियसि, न त कांव मिसकीन वञण खे ई वञी पहुतो ऐं मोकिलाए वञे हा। आख़िर जॾहिं खेसि खंभ निकितसि तॾहिं उतां उॾरी मुंहुं करे कंहिं ॿिए पासे हलियो वियो। बसि उन ई ॾींहं खां पोइ अॼोको ॾींहुं अची थियो आहे। कांव वरी कॾहिं बि झिरकी जो नालो न वरितो ऐं माई झिरकी उहा ई माण्हुनि जे घरनि में आख़िरा ठाहे मज़ा वेठी करे ऐं कांव किने खे जेका इंसान रीस हुई तंहिंजी हालत अॼु बि उहा ई आहे जेका अॻे हुई ऐं माण्हुनि खे असुल कांव ॾिठे बि कोन थो वणे। परे खां हरको पियो परे परे हकलेसि ऐं झिरकी जा अॼु बि मौज मज़ा आहिनि। सच उमेद आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।